नाज़रीन, सूबेदारे में क़ानूनी ऐं समाजी मामलन के उजागर करण जे उनवान तहत सेमिनार कोठायो वियो। डिग्री कॉलेज सूबेदारो जे ऑडिटोरियम हॉल में क़ानूनी ऐं समाजी मामलन के उजागर करण जे हवाले सां हिकु सेमिनार थी गुज़रियो। सेमिनार के सीनियर क़ानूनदान अख्तर हुसैन, शाहिद हुसैन सुमरो, अशफाक अहमद शाह बुखारी ऐं बैरिस्टर अली ताहिर ख़िताब कयो। मुक़ररनि जो चवणो त आम माण्हू पंहिंजे पाण में शऊर पैदा करे मसइलनि जे हल लाइ पाण उथी बीहे। हुन चयो त जेकॾहिं कंहिं दोस्त खे वकील करण जा पैसा नाहिनि त पंहिंजो वकील पाण थिए। अहिड़े क़िस्म जे क़ानून ऐं आइन पिणु इजाज़त ॾिए थो। असां प्रोग्राम कयूं था अवेयरनेस जी त हर माण्हू खे पंहिंजनि हक़नि जी ख़बर पवे। ॾिसो असां सां एतिरियूं ज़्यादतियूं थी थियनि। असांजे हिननि इलाइक़नि में पुलिस जा मसइला आहिनि, हिन इलाइक़े में सिहत जा मसइला आहिनि, हिन इलाइक़े में लॉ एंड ऑर्डर जी सिचुएशन आहे। इन्हनि मसइलनि खे केरु हल कंदो? हुकूमत जेका आहे उहा बिल्कुलु उनखे हल करण जे लाइ का कोशिशि करे कोन थी। हाणे असां निकिता आहियूं, सॼी सिंध खे असां उजागर कंदासीं, सॼी सिंध खे असां पंहिंजो ॿुधाईंदासीं त तव्हां वटि कहिड़ियूं कहिड़ियूं क़ानून जे ज़रिए तव्हां कहिड़े तरीक़े सां मसइला हल करे सघो था ऐं कहिड़े तरीक़े सां तव्हां बदिलाव आणे सघो था, कहिड़े तरीक़े सां तव्हां पंहिंजे ईंदड़ नसुलनि जो उन्हनि खे सेट करे सघो था, कहिड़े तरीक़े सां तव्हां लॉ एंड ऑर्डर जो मसइलो हल करे सघो था, कहिड़े तरीक़े सां तव्हां अदालतुनि खां मसइला पंहिंजा हल कराए सघो था। इन जी अवेयरनेस लाइ निकिता आहियूं ऐं हिन जागीरदारी सिस्टम यकीनन जागीरदारी सिस्टम असांजी सिंध खे तबाह कयो आहे। तव्हां शुरू खां वठी ॾिसो हीअ फहमीदा सियाल जो क़तल, जेकॾहिं असां हाणे 2 ॾींहं पहिरियां असां 2-3 ॾींहं पहिरियां जी ॻाल्हि कयूं त फहमीदा सियाल जो क़तल जागीरदारी निज़ाम जो हिकिड़ो तोहफ़ो आहे असां वटि। नाज़िम जोखे जो क़तल जागीरदारी निज़ाम जो तोहफ़ो आहे। उमेर रुबाब जे ख़ानदान जे 3 ॼणनि जो क़तल हिकिड़ो जागीरदारी निज़ाम जो असांखे तोहफ़ो आहे। त इन जे करे ख़ुदा खे मञो, हाणे तव्हां उहा तोहफ़ा पे बैक कयो ऐं उन्हनि जागीरदारनि खे ॾेखारियो, उन्हनि खे ॿुधायो त तव्हांजी ताक़त आहे, असुल अवाम जी ताक़त आहे। तव्हांजी ताक़त सां ई असेंबलियुनि में अचनि था। उहो तव्हां पंहिंजी ताक़त हाणे पंहिंजे पाण वटि रखो ऐं इन्हनि खे आईनो ॾेखारियो। इन जी अवेयरनेस लाइ असां निकिता आहियूं। न त अॼोके हिन वॾेरशाही जागीरदार सरमाएदार माण्हुनि जे हिन सत मंझि हीउ जेको सुजाइगीअ जो हिकिड़ो किरणो उभरियो आहे। हक़ीक़तन सूबेदेरो तालको पुठिते पियल इलाइक़ो आहे, पर हुन पुठिते पियल इलाइक़े में जेको हीउ शऊर ॾियनि था माण्हुनि खे, पंहिंजी इल्मियत खां आगाह कनि था, तव्हां उन खां पंहिंजा हक़ कीअं छिनी वठी सघो था। हक़ीक़तन ही माण्हू जेके मज़लूम माण्हू आहिनि उन्हनि जा वॾा मददगार थींदा। हिन प्रोग्राम में तमामु घणनि माण्हुनि खे ॼाण मिलंदी ऐं हिन में असांखे पंहिंजा क़ानूनी तौर ते हक़ वठण जी ख़बर पवंदी ऐं हिन सां असली लॉ जा जेके उसूलनि मुताबिक़ असांखे कीअं क़दम खणणु खपनि उन्हनि जी नॉलेज मिलंदी ऐं तमामु घणी ख़ुशी आहे। माण्हुनि ताईं जेके क़ानूनी हक़ आहिनि उहे सही तरीक़े सां उहे उन्हनि जी ॼाण पहुचणु घुरिजे। इन खां बाद में उन्हनि ते अमल कराइण जे लाइ असांजा जेके क़ानूनी इदारा आहिनि, उन्हनि ग़रीबनि जा हुकूक, हर माण्हू जा जेके जेके इदारनि जा हुकूक आहिनि, मज़दूर जा हक़ आहिनि, ॿारनि जा हक़ आहिनि, जेके बि हुकूक आहिनि जंहिं माण्हुनि जा, उहे उन्हनि खां आगाही हूंदी त माण्हू हक़नि वठण जे लाइ किथे वञी सघंदो। ऐं अहिड़े क़िस्म जा प्रोग्राम थियणु घुरिजनि त जीअं नौजवान नस्ल खे पंहिंजे हक़नि जी ख़बर पवे ऐं उन्हनि हक़नि जे हौसला जे लाइ जिदोजहद कनि। ऐं पहिरियों ज़रूरी आहे त माण्हूअ खे पाकिस्तान जे क़ानून जे हक़नि जी ख़बर हुजे।